दर्द जे हवाले ॾेई करे मूं मक़ालो लिखियो आहे, कुझु बहस कयो आहे संदन शाइरीअ मां, पर हिते मां संदन शाइरीअ मां कुझु पढ़ंदसि ऐं तव्हां सां थोरो शेयर कंदसि। बाक़ी जॾहिं मक़ालो छपिबो तव्हां ज़रूरु पढ़ंदा। जीअं त दर्द जो तसवुर मूं शाइरीअ में उनवान चूंडियो आहे त ख़लीफ़े नबी बख्श क़ासिम जे सुर ससीअ मंझां हिकिड़ो शेर आहे, निंद त नेण ठरनि। निंद बलोची लफ़्ज़ आहे। जीअं त सुर ससुई जो किसो जेको आहे, ससुई पुनू, उनजो तालुक़ सिंध बलोचिस्तान सां आहे। त शाह लतीफ़ बि ससुईअ ते 5 सुर चया आहिनि ऐं उन्हनि में उन्हनि बलोची लफ़्ज़, मुहावरा ऐं काफ़ी सुठो इस्तेमालु कयूं आहिनि। तक़रीबन शाह साईं इन्हनि 5 सुरनि में 33 बेतनि में बलोची लफ़्ज़नि जो इस्तेमालु कयो आहे, मुहावरनि जो या सिटुनि जो इस्तेमालु कयो आहे। ऐं अहिड़ीअ रीति नबी बख्श क़ासिम बि, ख़लीफ़े नबी बख्श क़ासिम बि बलोची लफ़्ज़नि जो इस्तेमालु कयो आहे सुर ससीअ जे बेतनि में। त ही बेत जंहिंजो मूं ज़िक्र कयो, निंद त नेण ठरनि। निंद जी माना आहे, निंद बलोची लफ़्ज़ आहे ऐं हिते काफ़ी सारा असांजा दोस्त हूंदा जिनखे बलोची ज़बान ईंदी हूंदी, ॼाणंदा हूंदा। निंद माना वेह, निंद त नेण ठरनि, मुंहिंजे भरिसां वेह त मुंहिंजूं अखियूं थधियूं थियनि। निंद त नेण ठरनि, वञणु वार बि सुफिरी, बुरो फाज़ा बातड़ी, वातां कर म वेण, सूरन कारण सेण, क़ासिम कयड़ा ससीअ। हिन शेर में 2 लफ़्ज़ बलोची इस्तेमालु थियल आहिनि। जीअं त मूं निंद जो ज़िक्र कयो, निंद यानी वेह, बुरो फाज़ा यानी वेण न कढ। बेत जो मफ़हूम हिन तरह थींदो त वञण जूं ॻाल्हियूं छॾे मूं वटि वेह त मुंहिंजूं अखियूं थधियूं थियनि, पर छाकाणि त हू वञण वारा हलिया ई वञनि था। शायदि ससीअ ॾुखनि ऐं सूरनि सां ई सेण पंहिंजा ठाहिया हुआ, पंहिंजा मिठ कया हुआ, याने पुनू असां प्रीतणो ई ससीअ सूरनि जे कारण कयो हुयो। उन लाइ जीअं उहा सूर पिराए। ख़लीफ़े जूं कुझु ॿियूं सिटूं आहिनि, रहो रहो राति होता हलण म करियो, रहो रहो राति होता हलण जी म करियो, मूं वटि वेही म करियो, मोटण जी मसलिहात, पांद ॻिची हथ पोतड़ी, विझां जुतड़ी वात, मयन वञ मस परी, पलाणियो पिरभात, मूं झलींदे न रहिया, माउ ज़ोरावर ज़ात, अॼु चिताई ओठिए, क़ासिम केच कलात। हिन वाईअ में ससीअ पुनूअ उनजे भाउरनि खे जेके मिंथूं कयूं रहण लाइ, उनजी वॾी इंतिहा आहे। ससी पहिरियां त चवे थी, मूं वटि वेही, मूं वटां वञण जूं ॻाल्हियूं न कयो, आउं वात में जुती झले, ॻिचीअ में पांद पाए, पोती पेरनि में थी विझां, तव्हां न वञो मूं वटां पिरभात जो उठनि खे पलाणे न वञो। पर पोइ वरी पंहिंजो पाण सां ई ॻाल्हाईंदी, ख़ुदि कलामी कंदे चवे थी, हू त वॾा ज़ोरावर ज़ात हुया, मूं केॾियूं मिंथूं कयूं, हो पोइ बि न रहिया। हाणे हुननि खे ॻोल्हणो आहे, छो त हू कलात वञी पहुता हूंदा। ख़लीफ़े जी हिकु ॿी वाई आहे, भेड़े मंछ भंभोर, रहो बारोचा रातड़ी, मछण मोहा न थिए, संधी डूंगर डोर, मूंखे छॾींदे सुपरी, आछिम सूर तोर, तो पुॼाणा सुपरी, हाणे मारींदमि होर। ससी चवे थी, मुंहिंजे घर में राति टिकी पओ, छाकाणि त आउं अव्हां जे पोयां डूंगर डोरे न सघंदसि। मूंखे छॾे मूंखे दर्दनि जो दरिया ॾेई न वञो, आउं उहो उकिरी न सघंदसि ऐं तव्हां खां पोइ मूंखे तव्हां जे विछोड़े जो दर्द मारे छॾींदो। ख़लीफ़े जी शाइरी दर्द सां भरियल आहे। शायदि ख़लीफ़े पंहिंजी ज़िंदगी में तमामु घणा दर्द जेके हासिलु कया आहिनि, उन्हनि खे इश्तिहाराती तौर या अलामती तौर ते मुख़्तलिफ़ किरदारनि में शामिलु कयो आहे ऐं शाइरी में बयानु कयो आहे। ख़लीफ़े जंहिं छोकिरीअ सां इश्क़ कयो, उन सां शादी पिणु थी, पर सुतती उहा गुज़ारे वई। उन खां पोइ ख़लीफ़े साहब इन दर्द खे सहंदे सहंदे उन ॾुख वारी कैफ़ियत में पीर साईं पागारे जो मुरीद थियो ऐं सूर ऐं सोज़ जो कुझु कैथारसिस मस कयनि त मुर्शिद वञी ख़ालिक हक़ीक़ीअ सां मिलियो। मथां संदसि दिलि कुरियो दोस्त ऐं मिट क़ासिम
जेको उनखे बेहद प्यारो हुयो, उन जे नाले सां उन क़ासिम तख़ल्लुस कमांदो आहे, उहो बि उन खां विछड़ी वियो। ऐं इहे जेके दर्द हुया, हिक ॿिए पोयां सूरनि जूं कतारूं हुयूं, उन्हनि ख़लीफ़े साहब खे छोड़े रखियो। ऐं पोइ इन दर्द खे अलामती अंदाज़ सां कॾहिं ससीअ जो सूर करे बयानु कयाई, कॾहिं मुमल जो ॾुख, त कॾहिं इश्क जी पीड़ा, त कॾहिं शहीदनि ऐं धरतीअ जे दर्द में पंहिंजो दर्द शामिल करे छॾियो ऐं संदसि शाइरी दर्द जे मेराज ते पहुती। मांग भिॼायसि मींहं, राति रमंदे ढोलसी, मींहं भिॼायसि मांगड़ी, नेण टिमायसि नींहं, सिर चुनी गल कंजिरो, पुस्य सिपांदनि सीअं, कांध निपोड़ियसि कपिड़ा, हाज़िर वेही हीअं, क़ासिम कांध सुहागड़ियूं, रमन रातो ॾींहं। या संदसि हीअ वाई ॾिसो जंहिंमें जुदाईअ ऐं विछोड़े जो सूर बयानु थियलु आहे। मोट वसंदड़े मींहं, लालण लाइ न ॾींहड़ा, जुदा सावण ॾींहड़ा, हाणे न घुरिजनि हीअं, जीअं पखे टिमनि पांदड़ा, अखियूं वसनि तीअं, पी पी पपी हो करे, मोतन तोलाए तीअं, क़ासिम मुंद मलार जी, तोरीअ घारियां कीअं। क़ासिम जे हिकु शेर जो, हिकु फ़ारसी शेर जो तर्जुमो हीअं आहे, दुनिया में दर्द खां बचियल को बि कोन्हे, ॿी मख़लूक जेकॾहिं दर्द खां बचियल हुजे त हूंदी, मगर इंसान दर्द खां ख़ाली नथो थी सघे। ख़लीफ़े जो हिकु ॿियो शेर आहे, मां हिते मुख़्तसिर कंदी थी वञा, हवाला कुझु कटींदी थी वञा दर्द जे हवाले सां। शेर चाहींदुसि, बेत ॿुधाइणु चाहींदुसि। मदी जे मेरी आउं अव्हां जी आहियां, क़ासिम कटर विच में विधो कंहिं वेरी, गूंदराऊं घेरी, सिखो मोटिज सुपरी। डॉक्टर नसीर अहमद नासिर पंहिंजे मशहूर किताब फ़लसफ़ा हुस्न में लिखियो आहे त, कोट, जो चीज़ जमालियाती सोज़ो सुरूर दे वो हसीन है, अनकोट। यानी जेका शइ दर्द जो जमाल ऐं ख़ुशीअ जो हुस्न अता करे, उहा ई ख़ूबसूरत आहे। अनवर पीरज़ादे किताब सोशल कंटेंट इंशा जो रिसालो में लिखियो आहे त, कोट, द ग्रेट आर्टिस्ट मस्ट हैव हार्ट फिल्ड विथ पैथोस, thus the sweetness of sorrows, the fire of grief, and the intensified feeling of poignancy count as vital factors leading to the perfection of the art, unquote। यानी अज़ीम कलाकारनि जूं दिलियूं दर्द सां भरियल हूंदियूं आहिनि, उन करे दर्द जी राहत, ॾुख जी बाहि ऐं गहरे ॾुख जी लहर संदन फ़न में जिला बख़्शे उनखे कामिल करे छॾे थी ऐं हू अज़ीम फ़नकार थी पवनि था।